जानसार साथियुनि जो चालीहो मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। सिंध समेत समूरे मुल्क मां मातमी जुलूस नहर थी विया। इस्लामाबाद, रावलपिंडी, लाहौर ऐं पेशावर में बरामद कयल मातमी जुलूस नहर थी विया। कराची में मरकज़ी मातमी जुलूस रिवायती रस्तनि तां थींदो। हुसैनिया, ईरानिया, इमाम बारगाह, खारा दर ते नहर थी वियो। हैदराबाद, लाड़काने, मीरपुर ख़ास, नवाबशाह, टंडो, अलहयार, मटियारी, सिजावल, ठटे, सखर, रोहड़ी, घोटकी, दादू, जैकबाद ऐं ॿियनि शहरनि मां बरामद कयल मातमी जुलूस पंहिंजी पंहिंजी मंज़िलनि ते नहर थिया। मोबाइल फ़ोन सर्विस बंदि रही। सूबे में रेड अलर्ट। उनको इस बेदर्दी के साथ बसों से उतार कर शहीद कर देना, क्या उनके वर्सा का जवाब वो सिंपथाइजर्स दे सकते हैं कि जो BLA के सिंपथाइजर्स बनते हैं? और हुकूमत बलूचिस्तान अपनी सिक्योरिटी फोर्सेस के साथ मिलके, हमारे यहाँ कैपेसिटी है, हमारे यहाँ विल है कि हम इंशाल्लाह ताला इनके फैसिलिटेटर्स को, इनके सिंपथाइजर्स को और ये जो अमल कर रहे हैं इन सब को इंशाल्लाह ताला कैफ़े किरदार तक पहुँचा के देंगे। दहशतगर्दन जो को भी मजहब नाहे हूंदो। दहशतगर्दन बलूचिस्तान में पाकिस्तानन के शहीद कयो। कंहिं बलोच न पर दहशतगर्दन पाकिस्तानन के शहीद कयो आहे। दहशतगर्दन 38 मासूम शहरन के शहीद कयो। शहीदन जो पलान कंदासीं। कोयटा में बलूचिस्तान के वरी वजीर सरफराज भुगटी जी सूबाई वजीरन सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं हिन वक़्तु 21 दहशतगर्दन के मारियो वियो आहे। हीअ रियासत जी वेड़ आहे। मसलूमन सां गॾु आहियूं। बलूचिस्तान में हमला पाकिस्तान ते हमला आहिनि। हमलो कंदड़ नाराज़ बलोच न पर दहशतगर्द आहिनि। जेकी नाराज़ आहिनि उन्हनि खे परचाईंदासीं पर दहशतगर्दनि सां ॻाल्हियूं न कंदासीं। दहशतगर्दनि सां झेड़ींदे 14 जवान शहीद थिया आहिनि। दहशतगर्दनि जो इरादो कुझु ॿियो हुयो जेको जवाननि नाकाम बणायो। बलूचिस्तान में हमलो कंदड़नि खे भरपूर जवाब ॾिनो वेंदो। माण्हुनि जी ख़्वाहिश आहे त मां इस्तीफ़ा ॾेई घर हलियो वञा। घरू वज़ीर ऐं PCB चेयरमैन मोहसिन नकवी जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं, कंहिंजी ख़्वाहिश ते न पर क्रिकेट खे ठीक करे वेंदसि। पाकिस्तान क्रिकेट टीम जी अॼु खां न पर 3 सालनि खां ख़राब हालत आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां चीन जे ज़मीनी फ़ौजी सरबराह जी मुलाक़ात। दिलचस्पी ऐं इलाइक़ाई सलामती वारनि मामलनि ते ॻाल्हियूं। ISPR मौजूदु मुलाक़ात में फ़ौजी तरबियत ऐं ॿितरफ़े सहकार खे वधाइण जे उपायनि ते बि ॻाल्हियूं। मुलाक़ात में पाक फ़ौज ऐं पीपल्स लिबरेशन आर्मी विच में मज़बूत लाॻापनि ते ज़ोर भरियो वियो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त पाकिस्तान चीन सां भाइरनि लाॻापनि खे क़दर जी नज़र सां ॾिसे थो। बलूचिस्तान के इलाके मूसाखेल में हथियारबंदन हथां 23 मुसाफ़िर क़त्ल। पुलिस मौजूद मूसाखेल के इलाके राणाशिम में हथियारबंदन बेदल सूबाई शाहराह ते नाको लगाए मुसाफ़िरनि के बस ऐं ट्रक मां लाथो। हथियारबंदन सुञाणप खां पोइ 23 ॼणनि खे क़त्ल करे छॾियो। हथियारबंदन 10 गाॾियुनि खे बि बाहि ॾेई छॾी। इतलाउ ते पुलिस ऐं लेवीज़ पहुची लाशनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। माजी वेलनि जो तालुक़ पंजाब सां आहे। किलात में हथियारबंदन फायरिंग करे पुलिस ऐं लेवीज़ अहलकारनि समेत 10 ॼणनि खे शहीद करे छॾियो। शहीदनि में पुलिस इंस्पेक्टर, 4 लेवीज़ एहलकार ऐं 5 शहरी शामिल। बोलान में रेलवे पुल धमाके सां तबाह। 1 ॼणो मारिजी वियो। केतिराई ज़ख़्मी। ट्रेन सर्विस मुअत्तल थी वई। बलूचिस्तान के मुख्तलिफ इलाइक़नि में दहशतगर्दन के हमलन बाद फोर्सेस की जवाबी कार्रवाई 10 दहशतगर्द मार थी विया। केतिराई ज़ख़्मी। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब 24 ऐं 25 अगस्त की रात दहशतगर्दन बलूचिस्तान में केतिरनि ई हंधनि ते बुज़दिलाना हमला कया। सिक्योरिटी फोर्सेस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि हमलनि जो असराइतो जवाब ॾिनो। जवाबी कार्रवाइनि में हिन वक़्त ताईं 12 दहशतगर्द मार थी विया। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं बलूचिस्तान के वॾे वज़ीर सरफराज़ भुगटी जी मुसाकिल वाक़े की मज़म्मत। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त बेगुनाह इंसाननि जो ज़ालिमाणो क़त्ल पूरी इंसानियत जो क़त्ल आहे। दहशतगर्द मुल्क क़ौम ऐं इंसानियत जा दुश्मन आहिनि। मासूम शहरियुनि जे क़त्ल में मुलविस दहशतगर्दनि खे केफ़र किरदार ताईं पहुचाइणो पवंदो। वज़ीर आज़म पारां कानून लागू कंदड़ इदारनि खे वाक़े जी फौरी जांच जी हिदायत। चयाईं मूसाकिल वाक़े जे ज़िम्मेवार दहशतगर्दनि खे सज़ाऊं ॾिनियूं वेंदियूं।
वॾे वज़ीर मीर सरफराज़ बुगटी चयो त दहशतगर्दनि मूसा खेल वेझो बेगुनाह माण्हुनि खे निशानो बणायो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी बलूचिस्तान में दहशतगर्दनि ऐं रियासत मुखालिफ़ अंसरनि हथां बेगुनाह शहरियुनि जे क़त्ल जी मज़ामत संदसि चमड़ा है तो सुञाणप कार्ड चेक करे बेगुनाह माण्हुनि खे निशानो बणाइण इंतहाई अफ़सोसनाक आहे। दहशतगर्दनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे, ज़िंदगीअ जे समूरनि शोबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि खे दहशतगर्दी ख़िलाफ़ मुतहद थी आवाज़ उथारणो पवंदो। बलूचिस्तान दहशतगर्द अंसरनि खे क़ानून जी कटहरे में आणण वॾे वज़ीर मुराद अली शाह बरसातुनि में निगरानी लाइ 30 ज़िलनि में इंचार्ज मुक़रर करे छॾिया। कराची जे ओभर ऐं कोरंगी ज़िले में सईद गनी इंचार्ज मुक़रर, मलीर ज़िले में मोहम्मद सलीम बलोच ऐं ॾखण ज़िले में उस्मान हंगोरो खे इंचार्ज मुक़रर, हैदराबाद ज़िले में जाम खान शोरो, ठटे में अली हसन ज़रदारी खे इंचार्ज मुक़रर, सिजावल में मोहम्मद अली मलकानी ऐं बदीन में रियाज़ शाह शिराज़ी खे इंचार्ज मुक़रर कयो वियो। टंडे अल्लाहयार में शर्जील मेमन, टंडे मोहम्मद खान में कासिम नवीद ऐं मटियारी में मखदूम महबूब जमा खे इंचार्ज मुक़रर कयो वियो। मीरपुर ख़ास डिवीज़न में ज़ुल्फ़कार शाह, उमरकोट में सरदार शाह, थरपारकर में दोस्त मोहम्मद राहमू खे मीरपुर ख़ास डिवीज़न जो इंचार्ज मुक़रर कयो वियो। शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे नवाबशाह ज़िले में डॉक्टर अज़रा पेची हो, सांगड़ शाहिद थईम ऐं नौशेरो फिरोज़ में ज़ियाउल हसन लंजार इंचार्ज मुक़रर। सखर ऐं खरपुर ज़िले में सैद नासिर शाह ऐं घोटकी ज़िले में सरदार मोहम्मद बख्श मेहर इंचार्ज मुक़रर। जाम इकरामुल्लाह धारिजो खे लाड़काने ज़िले ऐं कंबर शेदातकोट ज़िले जो इंचार्ज मुक़रर कयो वियो। मौसमियात खाते कंबर शेदातकोट दादू ऐं जामशोरो ज़िलनि में ॿोॾि जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। वॾे वज़ीर जी आपाशी खाते समेत सभिनी अमलदारनि खे तयार रहण जी हिदायत। मुराद अली शाह जी सदारत हेठि रेन एमरजेंसी बाबति इजलास। मौसमियात खाते सिंध हुकूमत खे सूबे में तेज़ बरसातुनि बाबति ख़बरदार करे छॾियो। कराची में 150 खां 200 मिलीमीटर बरसात पवण जो इम्कान आहे। ठट्टू, सिजावल, मीरपुर ख़ास, सांगड़ ऐं नवाबशाह में 250 खां 300 मिलीमीटर बरसात पइजी सघे थी। दादू, कंबर शेदातकोट ऐं जामशोरो में ॿोॾि जो ख़तरो आहे। मौसमियात खाते जी आगाही। शहीद साफ़ी नसरुल्लाह गडानी क़त्ल केस में MNA ख़ालिद अहमद लुंड ऐं संदसि पुटनि जी ज़मानत रद्द। गिरफ़्तारी खां बचण लाइ ख़ालिद लुंड ॿिन्ही पुटनि समेत फ़रार थी वियो। घोटकीअ जी अदालत ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कई त जवाबदारनि जूं ड्रोड़ूं लॻी वयूं। गाॾियुनि खे फुल स्पीड सां कढी विया। अदालत केस में ATC जा कलम बहाल करे छॾिया। उत्तर वज़ीरिस्तान में धमाको, 4 ॼणा मारिजी विया। ज़िले इंतज़ामिया मूजिब उत्तर वज़ीरिस्तान जे सब डिवीज़न रसबुक में बम धमाको बाज़ार में थियो। 10 खां 15 माण्हू ज़ख़्मी थिया। ज़ख़्मियुनि खे कैटेगरी डी अस्पताल में दाख़िल कयो वियो। IMF जी एग्जीक्यूटिव बोर्ड जे इजलास जो 3 सेप्टेम्बर ताईं शेड्यूल जारी। पाकिस्तान $7 अरब जी बेल आउट पैकेज जी मंज़ूरी लाइ पूरी उम्मीद। दलियनि मूजिब हुकूमत चीन, सऊदी अरब ऐं गॾियल अरब अमारात खां $12 अरब कर्ज़ रोल ओवर करण लाइ सरगर्म आहे। पाकिस्तान सऊदी अरब खां वधीक $1 अरब 20 करोड़ कर्ज़ हासिल करण जी दरख़्वास्त बि करे छॾी। नए कर्ज़ जो मक़सदु $2 अरब जो फाइनेंसिंग गैप पूरो करणु आहे। हुकूमत बिजली वापेदारनि खे प्रीपेड मीटर्स फराहम करण जी तजवीज़ पेश करे छॾी। तवन्नई वारे वफ़ाक़ी वज़ीर अवेस लगारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बिजली वापेदारनि खे प्रीपेड मीटर्स फराहम करण जी ज़रूरत आहे। बिजली चोरी ते ज़ाब्तो आणण जी कोशिश करे रहिया आहियूं। पावर सेक्टर जा मसला हल कंदा तवन्नई वारे शोबे में सुधारा आंदा पिया वञनि। बिजली चोरी में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। खैरपुर में मिल्कियत जे तकरार तां वॾे भाउ मुबाइना तौरु पंहिंजे नंढे भाउ खे ज़हरीली इंजेक्शन हणी क़त्ल करे छॾियो। ॻोठ गुजो मोड़ में जवाबदार अली अहमद नारेजो पंहिंजे पुट सां गॾिजी नंढे भाउ मुमताज़ नारेजो खे क़त्ल कयो। इतलाउ मिलण ते पुलिस वाक़े हंधि पहुची मक़तूल जो मर्द ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल कयो।